मुझे मदीने वारे साईं जी बारगाह में एक मोहब्बत वारो दुरूद शरीफ पढ़ त तोखे अल्लाह जो कुरान बुधाया। पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो, अल्लाह ताला जी जात बाबरकात पांजे पाक कलाम में इरशाद फरमायो, अल-अखिल्लाहु यौमइज़िल बअदुहुम लिबअदिन अदुव्वुन इल्लल मुत्तकीन। अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो, अय इंसानो याद रखो हे अवाजा दुनिया वारा दोस्त, अवाजा दुनिया वारा यार, दुनिया में गड रहण वारा, दुनिया में मरण जीण जा वायदा करण वारा, दुनिया में दमे आखिरत ऐं साथ ॾियण जे हाम हण वारा, जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो ये दोस्त तव्हांजा दुश्मन थी वेंदा, ये यार तव्हांजा मुखालिफ़ थी वेंदा। पोइ आलम तख़य्युल में अर्ज़ कयो वियो, या रब्बल आलमीन असां कैसा दोस्ती रखूं, असां कैसा यारी रखूं जेको दुनिया में भी कम अचे, कब्र में भी कम अचे, महशर जे मैदान में भी कम अचे। त अल्लाह पाक फरमायो, इल्लल मुत्तकीन, मगर मुंहिंजा मुत्तकी बाना औलिया अल्लाह इन्हनि जे दामन सां वाबस्ता थी पओ। ये अल्लाह जा कामिल बाना दुनिया में त निभाईंदा, पर कब्र ऐं हशर में भी नीह लाहींदा। अल्लाह जा वली दुनिया में निभाईंदा, कब्र में भी निभाईंदा, महशर जे मैदान में भी निभाईंदा। लेकिन हिते अल्लाह तबारक व ताला फरमायो त मुत्तकी बाना औलिया अल्लाह। दोस्तों, पीर हुअण बी ॻाल्हि आहे, वली हुअण बी ॻाल्हि आहे। पीर केर बि थी सघे थो, पर विलायत जो जेको मनसब ऐं मकाम आहे वो इंसान जे इख्तियार में कोन हूंदो आहे, जंहिंखे रब्बुल आलमीन चाहींदो आहे पंहिंजे पसंदीदा बाननि में शामिल फरमाईंदो आहे। पोइ जंहिंखे अल्लाह पाक पंहिंजो दोस्त बनाईंदो आहे उन सां मुंहिंजो करीम रब पोइ हिसाब कोन फरमाईंदो। पोइ उन्हनि जे लाइ हदीस पाक में आयो, मुंहिंजे मदीने वारे मीर इरशाद फरमायो, कुदसी हदीस आमिना जे लाल बयान फरमाए, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, मुंहिंजा महबूबा तुंहिंजे उम्मत में अहिड़ा बि मुंहिंजा बाना हूंदा जेके इबादतूं रियाज़तूं करे करे मां रब करीम जे बारगाह में हिकिड़ो ख़ासि मक़ाम हासिल करे वठंदा। मूं रब करीम जे उन्हनि खे मोहबत नसीब थी पवंदी, मुंहिंजो प्यार मुंहिंजो कुर्ब उन्हनि खे जॾहिं नसीब थींदो आहे त पोइ मुंहिंजा प्यारा महबूबा मां रब्बुल आलमीन उन्हनि बाननि सां पोइ हिसाब कोन फरमाईंदुसि। पोइ उन्हनि जी मां ज़बान बणिजी वेंदो आहियां जंहिंसां उहे कलाम कंदा आहिनि, उन्हनि जा हथ बणिजी वेंदो आहियां जिन सां उहे पकड़ींदा आहिनि, उन्हनि जा मां कन बणिजी वेंदो आहियां जंहिंसां उहे ॿुधंदा आहिनि, उन्हनि जा पेर बणिजी वेंदो आहियां जंहिंसां उहे हलंदा आहिनि। ऐं मुंहिंजा प्यारा महबूबा पोइ उहे मुंहिंजा ख़ासि बाना जॾहिं मां रब करीम जी बारगाह में का दुआ घुरंदा आहिनि त पोइ मां रब्बुल आलमीन तुंहिंजे उम्मत जे कामिल बाननि जा हथ खाली कोन मोटाईंदो आहियां, मां रब करीम उन्हनि जी दुआ भी कबूल कंदो आहियां।
अल्लाह पाक पंहिंजे कामिल बानन जी दुआ के रद कौन फरमाईंदो आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो, हज़रत मूसा कलीमुल्लाह अला नबीना व अलैहि सलातो वस्सलाम जो दौर आहे। अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहि सलातो वस्सलाम हलंदा हा फिरंदा हा, कॾहिं कहिड़े इलाइके में कॾहिं कहिड़े इलाइके में। हिकु मर्तबा अल्लाह जो नबी हज़रत मूसा अलैहि सलातो वस्सलाम जो गुज़र हिकु आलीशान घर जे पासे मां थियो आहे। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो, पाण उन घर जो दरवाज़ो खटकाइनि था, उन घर वारनि जो पाण अचे महिमान अचा। घर वारनि अल्लाह जे नबीअ खे सुञातो वा, पंहिंजो नबी समझी करे उन्हनि जी ख़िदमत कई आहे। मुंहिंजा दोस्त बुजुर्गो, साईं जे लाइ मानीअ जा इंतज़ाम फरमाया, जेको बि उन्हनि खां थी सघियो ते हज़रत मूसा अलैहि सलाम जे लाइ उन्हनि एहतमाम कयो। अल्लाह जो नबी कुछ देर आराम करण खां बाद में पाण फरमान लगा, घर वारनि खे घुरायदा, मां अल्लाह जो नबी आहियां। असां पंहिंजी ज़ात जे मथां कंहिंजो एहसान कोन रखंदा आहियूं। अवां मुंहिंजी ख़िदमत कई आहे, अवां मुंहिंजे लाइ तकलीफ़ बर्दाश्त कई आहे। इन जे बदिले में अवां जी का हाजत हुजे, अवां जी का दुआ हुजे, मूंखे ॿुधायो, मां अल्लाह जे बारगाह में हथ खणंदुसि। मूंखे यकीन आहे मुंहिंजो रब मुंहिंजा हथ खाली कोन मोटाईंदो। उन शख्स जी घर वारी ॻाल्हायो, अर्ज़ की सोना कलीमुल्लाह, असां वटि सभु कुझु आहे, घर भी आ, जमीन भी आ, माल भी आ, दुनिया आहे, दौलत आहे। अगर कमी आ त औलाद जी कमी आ, असां के औलाद नाहे। अवां अल्लाह जा नबी आयो, दुआ फरमा रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात असां के औलाद नसीब फरमाए। हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहि सलातो वस्सलाम दुआ घुरण जो इरादो कयो। अल्लाह पाक फरमायो, कलीमुल्लाह इन्हनि जे हक़ में औलाद जी दुआ न घुरजा, मां रब करीम इन्हनि जे मुक़द्दर में औलाद लिखियो ही नाहे। औलाद इन्हनि जे नसीब में लिखियल ई कान्हे। हज़रत मूसा अलैहि सलाम फरमायो, बाबा मां दुआ थे घुरी, अल्लाह पाक जे तरफा हुक्म आयो वा, औलाद तव्हां जे नसीब में लिखियल न आहे। बाक़ी बी का दुआ हुजे त मूंखे ॿुधायो, बी का हाजत हुजे त मूंखे ॿुधायो। रब करीम फरमाए पियो, मां तकदीर में लिखियो न आहे, पो किस्मत का लिखा कभी टल नहीं सकता, खुदा के सामने किसी का जोर चल नहीं सकता। बेटा ऐसा फरमाए, दुआ लिखो जो निराड़ में सो कलम की आड़ी किया बहे, हाणे पारियो वेठी पार जो लालण लिखियो लोह में। अल्लाह जे नबी हिनन के फरमायो, जो साईं बस बी दुआ काने का अवां के इजाजत आ। हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहि सलातो वस्सलाम रवानो थे वयो आ। बटड़े ॾहाड़ा गुज़रिया, सख्त गर्मीअ जो टाइम आ। मुंहिंजा दोस्तो बुजुर्गो, दरवाज़ो खटकियो आहे, माई साहबा वञी दर खोलियो वा। हिकिड़ो फ़कीर बीठो आ, पेर उगाड़ा हा, कपड़ा पुराना फाटल पातल हा, मेरड़ी दस्तार ॿधी पई आ। माई के अर्ज के, अम्मा बुखायल आया मानी खारा, उञायल आया पानी प्यार। माए साबा जॾहिं हुन फ़कीर जे चेहरे में निहारियो वा, मुंहिंजा दोस्तो कपड़ा सादड़ा पातल आहिनि, पर चेहरे में ॼण चोॾहं जो चंड चमके रहियो आहे। उन जे चेहरे अंदर एॾी कशिश हुई। माई साहबा पंहिंजो दरवाज़ो खोलियो, उन फ़कीर के अंदर वठी आई। मुंहिंजा दोस्तो उनके पानी ॾिनई आ। फ़कीर साहब वुज़ू फरमायो, माई उनके कपड़ा भी ॾिना, हुन पंहिंजे कपड़ा पाता। माई हुनके पानी पेश कयो, मानी पेश कई। फ़कीर कुछ देर वेठो आ, आराम कया। हाणे जॾहिं शाम जो टाइम थियो आ, हिन फ़कीर साहब वञण जो इरादो फरमायो। माई साहबा के सॾ करे चई, अम्मा
असां अल्लाह जा फ़क़ीर आहियूं असां कंहिंजो एहसान पंहिंजे ज़ात ते कोन रखंदा आहियूं अवां मुंहिंजी ख़िदमत कई आहे का दुआ हुजे का हाजत हुजे का ज़रूरत हुजे मूंखे ॿुधायो मां हथ खणंदुसि मूंखे यकीन आहे मुंहिंजो पुनल रब मुंहिंजा हथ खाली कोन मोटाईंदो माई साहबा सोचो हाणे न फ़क़ीर खे छा चवां मूंखे त ज़रूरत आहे औलाद जी सो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम मूंखे जवाब ॾेई छॾियो त नसीब में न आहे हाणे नबीअ जवाब ॾिनो वली केॾी बि तरक़ी करे पर नबी जे मक़ाम ते नथो पहुची सघे नबी नबी प्यारा दोस्तो बुज़ुर्गो माई साहबा सॼी ॻाल्हि करे ॿुधाई आहे ओ फ़क़ीर ज़रूरत आहे औलाद जी आहे अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम के असांजे बारे में फरमायो आहे असांजे मुक़द्दर में औलाद लिखियल न आहे बाक़ी ॿी कंहिं शइ जी असांखे ज़रूरत न आहे रब करीम जी ज़ात बाबरकात सभु कुझु असांखे ॾिनो आहे कमी आहे त फ़क़त औलाद जी कमी आहे माईअ जो ईअं चयो आहे फ़क़ीर मस्ती में अची वियो उथे बीह रहियो फरमाए माई 1 2 3 4 5 6 7 7 ताईं हुन गिनती कई आहे माए फरमायो फ़क़ीर बस बस घणई थिया प्यारा दोस्त फ़क़ीर दुआ ॾी रवानो थी वियो आहे माए सोचो फ़क़ीर मिड़ी मुंहिंजी दिलि ख़ुशि करण जे लाइ 7 ताईं गिनती घणी आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्त फ़क़ीर हलियो वियो आहे 2 टे ॾिहाड़ा 2 टे महीना गुज़रिया माए साहबा खे हमल थियो आहे 9 महीननि खां बाद में उन माईअ जे घर में हिकिड़ो गुलन जहिड़ो पुट आयो आहे पुट जाओ 2 साल ॿियो पुट आयो 3 साल टियों पुट आयो 3 सालनि खां बाद में हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम जो गुज़र वरी बि था थियो पाण अची उन माईअ जो दरवाज़ो ठुकायो आहे अॻे दरवाज़ो माई खोलींदी हुई अॼु दरवाज़ो 3 सालनि जे ॿार खोलियो आहे दरवाज़ो खोले उन ॿार जो ढोड़ पाते आ वञे मां जे पासे में माईअ जे पासे में बीह रहियो आहे हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहिस्सलाम अंदर आया फरमायो अम्मा ही ॿार कंहिंजो जंहिं दर खोलियो आहे मां ॾिसां पियो तुंहिंजे पासे में वेठो आहे ॿियो ॿार तुंहिंजे हंज में आहे टियों ॿार पींघे में लुॾी रहियो आहे इहे किथां आंदा अथई माइटनि जा आहिनि यतीम खाने मां खणी आई आहे माई चवण लॻे न न कलीमुल्लाह न माइटनि जा न यतीम खाने मां आया आहिनि मुंहिंजी पंहिंजी औलाद आहे अवां त मूंखे जवाब ॾिनो पर तोखां बाद में हिकिड़ो अल्लाह जो फ़क़ीर आयो हो मूंखे 7 पुटनि जी दुआ ॾेई वियो आहे 3 अची विया आहिनि ऐं मूंखे उमेद आहे 4 अञा बि ज़रूर ईंदा 4 अञा बि ईंदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम तमाम जलाली पैगंबर हा एतिरे ताईं जो पाण कॾहिं कॾहिं जलाल जो ईंदो त साईं जिन जा ये वार मुबारक कपड़नि मां बाक़ायदा सुईअ वांगुरु इहे खड़ा थी वेंदा जलाली पैगंबर मलकुल मौत आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम मथां अची बीह रहियो चई अस्सलाम वालेकुम कि वालेकुम सलाम केरु आहीं चई मां उहो आहियां जो बादशाहनि वटि वञा वज़ीरनि वटि वञा वॾनि तुरंत खान वटि वञा मूंखे कंहिं वटां इजाज़त वठण जी ज़रूरत कोन्हे अल्लाह जो नबी लेटे पियो ईअं सिधो थी वई पाण फरमाई तोखे ख़बर न आहे इहे नबी जी बादशाह जी दरबार न आहे अल्लाह जे नबी जी दरबार हिते बग़ैर इजाज़त जे अचणो न आहे थका जो चमाट कराइसि अखि निकिरी वई अल्लाह जी बारगाह में मलकल मौत अर्ज़ कयो मालिक वॾनि वॾनि ताक़तवरनि जा रूह कढिया शींहनि जा हाथियुनि जा वॾनि पहलवाननि जा पर अॼु तो अहिड़े जवान जे तरफ़ मोकिलियो पंहिंजो तो रूह कढण कोन ॾिनई मागी मुंहिंजो रूह वियो थी अल्लाह पाक फरमायो मलकल मौत इहो तुंहिंजी ताक़त खे सलाम वरना मूसा कलीमुल्लाह जो हथ मथे उथियो हो
सत ज़मीनूं सत आसमान जे करे हेठा चना सब खाक थी वञनि। जलाली पैगंबर ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो पाण मानी भी कोन खाधो आ, पानी भी कोन पीतो आ, यकदम निकता तूर सीना जबल ते। अल्लाह पाक खे अर्ज कई मुंहिंजा मौला ही वरी छा मूंखे तो चयो हुन माईअ जे नसीब में पुट लिखियल न आहे, औलाद लिखियल न आहे। हुन मूंखां बाद में को तुंहिंजो फ़क़ीर उते वियो आ, उन जे चवण ते तो टे पुट ॾिना न मां ॾिसे आयो आहियां। माई वॾे नखरे सां चवे पई त चार अञा बि ईंदा। अॻे माई वॾी अक़ीदत सां पेश ईंदी हुई, अॼु बि अक़ीदत सां पेश आए, पर उहा अक़ीदत कान हुई जेका अॻे हुई। मुंहिंजा मौला माए साबा बदज़न नज़र आए आ। इहो केरु आहे जंहिंजो मक़ाम मूं नबीअ खां बि तुंहिंजे बारगाह में वधीक आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो कलीमुल्लाह तुंहिंजो सवाल पंहिंजी जात दुरुस्त आहे, पर हीअ छुरी खण, हीअ प्लेट खण, वञ मुंहिंजे मखलूक में, मुंहिंजे बानल खे वञी चओ ऐं इंसानो तयार छो जंहिं रब अवां खे ज़िंदगी ॾिनी, बच्चा ॾिना, औलाद ॾिनो, घर ॾिनो, अवां खे रोज़ी ॾिनी, रिज़्क ॾिनो, कारोबार बनीअ ॾिनी। उन रब करीम खे अॼु इंसान जे गोश्त जी ज़रूरत पई आहे। को जवान तयार थिए पंहिंजे जान जो गोश्त कटे दे त मां अल्लाह जे दरबार में पेश करियां। हज़रत मूसा अलैहि सलाम छुरी प्लेट खणी निकता। दावा करण सवली है। हींअर हिते पां त सभु आशिक़ रसूल वेठा आहियूं, पर जेकॾहिं अल्लाह पनाह दे हज़रत साईं महफूज़ अली शाह ऐलान करे बाबा जेको आशिक़ रसूल आहे सो पंहिंजी बांह कटे ॾे, त कर आउं सम्झां त सॼो पिंडाल ख़ाली थी वञे। को हाफ़िज़ असल में रहे त भले, बाक़ी आउं बि कर हलियो वञा। पंहिंजी जान जो गोश्त कटे ॾियण ॻाल्हि करण आसान आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो कुर्बानी ॾियण ॾाढी ॾुखी आहे, कुर्बानी ॾियण ॾाढी मुश्किल चीज़ आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहि सलातो सलाम छुरी प्लेट खणी निकता। वॾा वॾा निमाज़ी, वॾा वॾा रोज़ेदार, वॾा मुंहिंजा दोस्त बुजुर्गो नेक साले नज़र अचण वारा हज़रत मूसा अलैहि सलाम जो सवाल ॿुधंदे रस्तो बदलंदे नज़र आया। अल्लाह जो नबी सॼो ॾींहुं घुमंदे घुमंदे शाम जे टाइम ते ख़ाली प्लेट छुरी खणी अची रहियो आहे त हिकिड़े जबल जे गार मां अल्लाह पाक जे ज़िक्र जो आवाज़ अची रहियो आहे। साईं सोचो हिन के बि आज़माईंदो वञा। पाण उतां गार ते आया, फरमायूं अल्लाह जा बाना अॼु रब करीम जी ज़ात बाबरकात खे तुंहिंजे तस्बीह जी ज़रूरत न आहे, तुंहिंजे ज़िक्र जी ज़रूरत न आहे, तुंहिंजे तहमीदो तहलील जी ज़रूरत न आहे। अॼु अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे तुंहिंजी गोश्त जी ज़रूरत पई आहे। ॿाहिरि निकिरी आ, पंहिंजो गोश्त कटे ॾे त मां अल्लाह जी बारगाह में पेश करियां। हज़रत मूसा अलैहि सलातो सलाम इयां जो फरमायो वा त झंप ॾींदे उहो फ़क़ीर गार खां ॿाहिरि आयो आहे। वज़ात बि कोन वरतई आहे, छो गोश्त खपे तो, छाला खपे तो, न ऐ कलीमुल्लाह जल्दी कर मुझे बाह मां बे गोश्त कढ, मुझे पुठन मां, सीने मां, रानन मां, टंगिन मां गोश्त कढ। अल्लाह पाक मुतलकन गोश्त घुरियो, ख़बर न आहे केड़े उज़वे जे गोश्त जी ज़रूरत आ। मूसा अलैहि सलाम जल्दी कर मता मुझो रब रुसी न वञे, मता मुझो रब समझे त मुझे नाले ते को गोश्त ॾियण वारो न आहे। अल्लाह जे नबी हज़रत मूसा कलीमुल्लाह अलैहि सलातो सलाम तैयारी फरमाए, उन जे गोश्त वठण जो इरादो फरमायो। अल्लाह पाक फरमायो कलीमुल्लाह गोश्त न वठ, वापस मोटी आ त मां रब करीम तुंहिंजे सवाल जो तोखे जवाब ॾियां। मोटे आयो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मूसा कलीमुल्लाह छा ॾिठई? अर्ज़ कई मुंहिंजा मौला
तो हुक्म कयो मां छुरी प्लेट खणी निकतुसि वॾा नमाज़ी वॾा आबिद वॾा दीन जा खादिम पाण के सॾाइण वारा रस्तो बदलंदे नज़र आया कंहिं बि गोश्त कोन ॾिनो पोइ मुंहिंजा मालिक मिठा हिन फ़क़ीर जेके मां सिर्फ़ तुंहिंजो पैगाम बि ॾिनो मूंखां वज़ात बि कान वरितई पोइ मूंखे चयाई मुंहिंजो गोश्त कढ मालिक तो मना कई मां मोटे आयो आहियां अल्लाह पाक फरमायो कलीमुल्ला असां गोश्त जो सवाल फरमायो हो इहो गोश्त तुंहिंजे जिस्म ते भी मौजूद हो पर कलीमुल्ला अलैहिस्सलातो सलाम तो इं बि चई पे सके मौला जे गोश्त जी जरूरत मां ही पंहिंजो गोश्त ॾियां तो बे पासे छो वञा पर कलीमुल्ला तो छुरी प्लेट खणी पंहिंजे उम्मत जे तरफ वियो है पो तो पाण ॾिठो माण्हू रस्ता बदलंदे नजर आया पर मुंहिंजा कलीमुल्ला हिन मुंहिंजे बाने खे तो ॾिठो केॾी इश्क ऐं मोहबत सां मुंहिंजे नाले ते जान जी कुर्बानी पियो ॾे ओ कलीमुल्ला जेके पंहिंजे सिर मन तन धन सभु मोह रब जे नाले ते कुर्बान कंदा आहिनि ओ अहिड़ा मुंहिंजा बाना जॾहिं मुंहिंजी बारगाह में का इल्तिजा कंदा आहिनि कंहिं दुआ जे लाइ अर्ज़ कंदा आहिनि त पोइ मां रब करीम उन्हनि जा हथ खाली कोन मोटाईंदो आहियां बाक़ी मां तव्हांखे चयो हो इन्हनि जी मुक़द्दर में लिखियल नाहे मूसा कलीमुल्ला तक़दीर मां रब जी मोहताज मां रब्बुल आलमीन तक़दीर जो मोहताज नाहियां ये मुंहिंजा कामिल बाना जॾहिं हथ खणंदा आहिनि त मां रब करीम लिखियल तक़दीर भी तब्दील करे पंहिंजे प्यारनि जी ज़बान सचे कंदो आहियां अल्लाह पाक फरमायो मां पंहिंजे प्यारनि जा लफ़्ज़ खे अहमियत ॾींदो आहियां उहे जॾहिं हथ खणंदा आहिनि जिन जे मंशूर इहो हूंदो आहे त मुंहिंजे मथे में हुजनि सिर हज़ार तुंहिंजी साण तवार मां हर हर कपियां हे कड़ो बेटा ईसा फरमाईंदो आहे असल आशिकनि जो सिर न साढण कम सव सिरनि खां अगरो संदो दोस्त दम हे हडो ऐं चम यार घोरी जान मोहम्मद ता ये मुत्तकी बाना पंहिंजे रब करीम सां एतिरो त मज़बूत इन्हनि जो रिश्तो हूंदो आहे जो वक़्तु ईंदो आहे त पंहिंजी जान कुर्बान कंदा आहिनि पंहिंजो माल कुर्बान कंदा आहिनि मुंहिंजा दोस्तो पोइ अल्लाह पाक फरमायो जेके मुंहिंजे क़रीब थी वेंदा आहिनि त पोइ मां रब उन्हनि सां हिसाब कोन कंदो आहियां पोइ उन्हनि जी ज़बान मां जेके लफ़्ज़ निकिरंदा आहिनि मां रब्बुल आलमीन जी ज़ात बाबरकात उन्हनि लफ़्ज़नि जो क़दर कंदो आहियां तॾहिं मदीने जे साईं फरमायो न त मुंहिंजी उम्मत में अहिड़ा बि माण्हू हूंदा पेर उन्हनि जा उगाड़ा हूंदा कपड़ा पुराणा पिया हूंदा माण्हू हुननि खे नफ़रत पिया कंदा केर पंहिंजे घर अचण कोन ॾींदो पर अल्लाह पाक खे एॾा प्यारा हूंदा जेकॾहिं अल्लाह पाक खे अर्ज़ कनि मालिक सिज न उभार त रब करीम पंहिंजो कानून तब्दील करे छॾींदो आहे पंहिंजे वलियनि जी ज़बान सची करे ॾेखारींदो आहे वलीअ जी ज़बान सची थींदी आहे ऐं इहो बि यादि रखो अहले सुन्नत व जमात जो इहो अक़ीदो ऐं ईमान आहे त अल्लाह जो वली मरंदो न उहो हिकिड़े घर खां ॿिए घर मुंतकिल थींदो आहे ऐं अल्लाह जे वली जो जेको मौत हूंदो आहे उहो इख्तियारी हूंदो आहे तुंहिंजो मुंहिंजो इजबारी आहे मलकल मौत आयो अबा हल रब घुरायो आहे पोइ तूं कोन चई सघंदे त मुंहिंजो इहो कमु रहियो पियो आहे अञा आऊं बाज़ार में सामान छॾे आयो आहियां उहो खणी अचां मुंहिंजे घर जो कलर कोन थियो आहे इहो कलर थी वठे पुट जी शादी जा ॾींहं ॿधा पिया शादी करियां पोइ खणी अचिजे न जॾहिं आयो त पोइ मिंट सेकंड बि अॻियां पुठियां कोन थियो पर अल्लाह जे वलियनि जो जेको मौत हूंदो आहे उहो इख्तियारी हूंदो आहे हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैहि सखी उस्मान शाह मरवंदे ॿुधो अल्लाह जो कामिल वलिया
ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो जॾहिं साईं जे विसाल शरीफ़ जो वक्त करीब आयो पान वसियत फरमायूं बाबा मां जॾहिं मरी वञा वफ़ात करे वञा जेको मौलवी साहब मूंखे गुस्ल ॾियण अचे उनके चइजा मुंहिंजा कपड़ा न लाहे मूंखे कपड़न जे मथां गुस्ल ॾिनो वञे फकीर ने अर्ज कयो सोना जेको तव्हां जो हुकुम वसियत के महफूज फरमायो वयो वा ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो पो जॾहिं हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह ताला अलैहि जो वफ़ात थिया ऐलान हली वया अल्लाह जे मखलूक अल्लाह जे वलीअ जे जनाज़े में शिरकत करण जे लाइ आया हेॾा साईं जिन जे मैयत खे मुंहिंजा दोस्तों बुजुर्गो गुस्ल ॾियण जे लाइ तख़्ते ते लेटायो वयो पानी रखियो वयो मौलवी साहब आंदो सब सामान रखे हिकड़े साईं जे फकीर मौलवी के चयो मौलवी साहब हिकड़ी गाल बुध असा जे मुर्शिद करीम फरमायो त जेको मौलवी मुखे गुस्ल दे उनके चइजा मुंहिंजा कपड़ा न लाहे मुखे कपड़न जे मथां गुस्ल दे मौलवी साहब कपड़ा न लाहे जा साईं के कपड़न मथां गुस्ल दे जा मौलवी साहब होते जबा जे कपड़ा न लहंदा तो पोइ गुस्ल कीअं ईंदो चोसई असां जो कम तोखे चवण हाणे अमल कर या न कर तुंहिंजे मर्ज़ी आ मौलवी साहब बिस्मिल्लाह शरीफ पढ़ी करे हज़रत लाल शहबाज कलंदर रहमतुल्लाह अलैहि जे कमीस लाथिया हेठां ॾिसे त ॿी कमीस पाती पई आ बी लाथैया हेठां ॾिसे टे पाते पया टी लाथैया हेठां चौथे पाते पया इया लाहींदे मौलवी साहब लाल शहबाज कलंदर जे जिस्म मुबारक मथारां 70 कमीसूं लाथियूं हुयूं जॾहिं 70 कमीसूं लाहे करे 71वीं कमीस में उन मौलवी साहब हथ विधो वा त लाल शहबाज कलंदर जेको वफ़ात करे वयो वा जेको तख्ते ते गुस्ल जे लाइ रखियो वयो वा उन ॻाल्हाइण शुरू कयो आहे फरमान लगा आया मुल्ला मकुल ज़ाहिर सिरे असरार मरदारा न मैदानी न मैदानम के सरउल्ला बोदस्तम पान फरमा लगा मौलवी साहब फकीरन जे राज के जाहिर न कर तोखे मुखे न तू समझे सके तो न तो वटे एतिरो अक़ल आ न तो वटे एतिरो दिमाग़ आ मुख़्तसर मां तोखे ॿुधायां तो माण्हुनि जे हिसाब सां मां माण्हू आहियां पर हक़ीक़त में मां लाल शहबाज कलंदर अल्लाह पाक जे गुझनि मां हिकु गुझ आहियां अल्लाह जी मोहब्बत में जेके पंहिंजो पान के फना कंदा आहिनि पोइ रब करीम उनखे जावदानी ज़िंदगी अता फरमाईंदा लेकिन मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो अॼु जंहिं जवान जे यारई में आयो आहे उहो सिर्फ़ पीर नाहे पीरनि जो बि पीर आहे चंद ॻाल्हियुनि में पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम सां मुमासिलत रखंदा आहियूं जियां नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम दुनिया में आया कौन हा जिक्र अग में हली रहियो हो अहिड़ी तरह हज़रत पीरान पीर दस्तगीर रहमतुल्लाह अलैहि अञा दुनिया में आया कौन हा जिक्र हली रहियो हो मुंहिंजा दोस्तो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अम्मा हज़रत सैयदा तैयबा ताहिरा अम्मा आमिना फरमाईंदे आ जॾहिं इमामुल अंबिया अलैहिस्सलातु वस्सलाम मुंहिंजे पेट मुबारक में आया अहिड़ी का रात ख़ाली कान हुए जंहिं रात में मूंखे कंहिं न कंहिं नबीअ जो दीदार न थींदो हुजे
जे रात अल्लाह जे हबीब पाक जी विलादत बासाद थिया हर शय खुशी मल्हाई आहे हर शय मदीने वारे मीर जे आमद जे मौके ते मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो ख़ुशीअ जो इज़हार कयो आहे ॼण ही मंज़र लॻल हुयो त जन्नत अंदर जलसा थिया जन्नत अंदर जलसा थिया जान बजड़ी वर तो जन्म अरबिया मथे अरदो समा कलमो पढ़ो कुर्सी कलम अरबिया मथे अरदो समा कलमो पढ़ो कुर्सी कलम जन्नत अंदर जलसा थिया जन्नत अंदर जलसा थिया जान बजड़ी वर तो जन्म अरबिया मथे अरदो समा कलमो पढ़ो कुर्सी कलम अरबिया मथे अरदो समा कलमो पढ़ो कुर्सी कलम पेरान पेर जी अम्मा हजरत सैयदा फातिमा उम्मुल खैर फरमाइंदे आ जॾहिं खां अब्दुल कादिर जिलानी मुझे पेट मुबारक में आया अहिड़ी का रात ख़ाली कान हुई जे रात में मूंखे कंहिं न कंहिं वलीअ जो दीदार न थींदो हुजे अल्लाह जा वली ईंदा हा मूंखे मुबारको ॾींदा हा ऐं फातिमा तोखे मुबारक हुजे तुंहिंजे पेट अंदर जेको जवान आहे उहो सिर्फ पीर न आहे बल्कि पीरन जो भी पीर आहे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॿिन्हिनि कुलनि जे विच ते मोहरे नबूवत हुई मोहरे नबूवत सूफ़ वांगर निशान हूंदो मुंहिंजे साईं करीमन जे ॿिन्हिनि कुलनि जे विच में उन में मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लिखियल हूंदो जेको भी उनके ॾिसंदो हो न उनजी तमन्ना थींदी त काश मां इन मोहरे नबूवत के चुमी ॾियां मुझे मदीने वारे साईं जो हिकिड़ो असहाबी हज़रत उकाशा रज़ियल्लाहु ताला अन्हु उनजो नालो आहे गरीब असहाबी हो पर वो खिदमत में महबूबन जी में रहंदो न दुनिया जो कम न दुनिया जो कार न मजदूरी न मेहनत न घर वञे सॼो ॾींहुं रसूलुल्लाह जे पुठियां मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो माण्हू चवंदा हुआ उकाशा तो हर वक़्तु मदीने वारे वटि हूंदो आहे छाजे लाइ वेठो हूंदो आहे पाण फरमाईंदा दा उम्र गुज़री वई आहे दुनिया जा कम कंदे हाणे बसि इहा तमन्ना आहे त ॿिया दर न खपनि हिकिड़ो एहो जा दरबान मदीने वारे जो ॿिया दर न खपनि हिकिड़ो एहो जा दरबान मदीने वारे जो हर रोज बुहारा अखड़न सा ऐवान मदीने वारे जो हिन दुनिया ते हिन धरती ते जियरे मदीनो जन्नत आछो तकयल मां बैन कबरी आछो तकयल मां बैन कबरी ऐलान मदीने वारे जो महबूबल करीमन सां गॾु रही अल्लाह जा हबीब उमरेला निकिता हज़रत उकाशा रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहे आमिना जो लाल अॻियां हली रहियो आहे हज़रत उकाशा मुझे मुस्तफा करीम जे पुठियां हलियो पिया हलंदो रहियो आहे मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो मदीने वारा साईं इहराम जी हालत में हुया अचानक हवा जो झोंको लगो वा मुझे साईं जे एहराम वारे ओवा चादर मुबारक मथे थी वया हजरत उकाशा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी निगाह उन मोहरे नबूवत ते पहजी वई जो ॾिठई
ऐं हैरान थी वियो दिल में हिकड़ी हसरत पैदा थी काश महबूब को अहिड़ो मौक़ो ॾे त मां इन मोहरे नबूअत खे चुमी हुआ त चुमण अदब जे खिलाफ महबूब जे इजाजत बगैर मोहरे नबूवत ते आशिक थे पयो आ मोहरे नबूवत के चुमण जे दिल में तमन्ना ऐं ख़्वाहिश पैदा थी पई आ मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो काफ़िलो हले पयो मां वञी हरम पाक में काबे शरीफ में पहुतो आ हज़रत उकाशा के मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मुबारक याद हो त काबतुल्लाह शरीफ एड़ी मुक़द्दस जगह आहे जे काबे जे मथा इंसान जी जडे पेरी निगाह पौंदी आ उन पेरी नजर में जेका भी दुआ घुरी वेंदी आ उहा कबूल थी वेंदी आहे काबतुल्लाह शरीफ में इंसान जडे वञे जेका भी दुआ घुरंदो आ उहा कबूल थी वेंदी आहे पर अमूमन थींदो ईअं आहे भले दुख हुजन गम हुजन परेशानी हुजन जिंदगी हुन जी अज़ाब हुजे पर जॾहिं उन जी काबे जे मथां निगाह पवंदी आहे त उनखे सभु कुझु विसरी वेंदो गम विसरी वेंदा आशिक फरमाए थो त काबतुल्लाह ते नज़र पई दर्द सभु थी विया ख़त्म अमर अगियां जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम अमर अगियां जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम काबतुल्लाह ते नजर पई दर्द सब थी व्या खत्म अमर अगियां जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम अमर अगियां जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम मूं सोचो त खलक खुटंदी पर लखन में प्या अचल मूं सोचो त खलक खुटंदी पर लखन में प्या अचल मर्द मायूं जवान पोड़ा बार गड घुमदे डिठम अमर अगियां जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम अमर अगियां जिया बचो रोए राज उतरू वंदे डिठम जी बच्चो रोई रोई मां के राज़ी कंदो आहे हर को पंहिंजे हाल मुताबिक अल्लाह पाक के राज़ी कंदो आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हज़रत उकाशा जे निगाह मुझे मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान मुताबिक जडे काबतुल्लाह शरीफ ते पया तडे इहा दुआ घुरे मुंहिंजा मौला तेसी मूंखे मौत ॾेई न मार जा जेसी मां मरण खां पहिरीं तुंहिंजे महबूब जी इन मोरे नबूवत खे चुमी न ॾिनी आहे काबे में घुरल दुआ क़बूल थी हिकड़ो ॾाड़ो आयो अल्लाह जे महबूब पंहिंजो पान खे एहतसाब जे लाइ पेश फरमायो नबीन जो सरदार पान फरमायूं मुंहिंजा गुलामो गॾु रहूं था बहैसियत बशर मां मदीने वारे साईं खां कंहिंखे को दुख पोतो हुजे कंहिंखे का तकलीफ़ हुजे कंहिंजो को मुंहिंजे मथां हक़ हिसाब को वहिंवार हुजे त मूंखे ॿुधायो मां मुहम्मद दुनिया में ॾियण जे लाइ तयार आहियां दुनिया में ॾियण जे लाइ तयार आहियां इहो महबूबन करीमन तुंहिंजे मुंहिंजे लाइ जहान ते रसूलुल्लाह जो एहसान आहे मुझे मुस्तफा ते कंहिंजो एहसान न आहे पर तालीम उम्मत जे लाइ मुझे महबूब इहो सबक छॾियो हो त गुलामो दुनिया मां जॾहिं हलो न तॾहिं दुनिया वारनि जा हक़ हुकूक जेके हुजनि उहा क़ीमत दुनिया में ई अदा करे अचिजो छो त महशर जे मैदान में हक़दार जो हक़ ज़ाया कोन थींदो हक़दार के हक़ मिलंदो पर उते पैसो ॾोकड़ धन दौलत सिफारिश कोन हलंदी उते नेकियूं ॾियणियूं पवंदियूं महबूबन करीमन पंहिंजे असाबन के फरमायो मन मुफलिस
ऐं मुंहिंजा असाब अवां खे ख़बर आहे सुञू केरा मुफ़लिस छा खे चइबो आहे। असाबन अर्ज़ कयो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असांजे इस्तिलाह में असां सुञू उनखे चवंदा आहियूं मल्ला दिरहम लहू वला दीनार, जंहिं वटि न पैसो हुजे न दौलत हुजे न ॾोकड़ हुजे असां उनखे सुञू चवंदा आहियूं। मुंहिंजे महबूब फरमायो उहो बि सुञू आहे, पर उन खां वधीक सुञू उहो आहे जेको निमाज़ूं बि आणे, रोज़ा बि आणे, हाजी बि हुजे, ज़ाकिर बि हुजे, नेक हुजे, दीनदार माण्हुनि जी निगाह में हुजे, पर जॾहिं क़यामत जो ॾियारो थिए अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उनखे ज़िल्लत सां जहन्नम हवाले करे। असाबन चे सुना नमाज़ूं रोज़ा पोइ बि जन पाण फरमाई हाँ रोज़ेदार हूंदो, गरीब ते ज़ुल्म, कंहिंखे गार, कंहिंजे दिल ॾुखोई, कंहिंजी गीबत, कंहिंजे मथां इल्ज़ाम, कंहिंजे मथां बहतान। ॾाढो माण्हू हो गरीबन जी ज़मीन ते कब्ज़ा, हारिन जा हक़ हिसाब कोन ॾींदो हो, पाण फबाए वेंदो हो, मिस्कीन अल्लाह के दाओ ॾींदा हा। पोइ जंहिं हक़दार जो हक़ हूंदो क़यामत जे ॾियारे अल्लाह पाक हिन जो नेकियूं हुननि खे ॾींदो, हुननि जा गुनाह हिन खे ॾे। इहो नेकिन हुअण जे बावजूद बि पराया गुनाह खणी जन्म जे हवाले थींदो ऐं हिन जो नेकियूं अल्लाह पाक महशर में विराए छॾींदो। अदा इस्लाम सिर्फ नमाज रोज़े दाढ़ी पटके जो नालो ना है। इहो याद रख, नमाज भली कमा, नमाज फर्जा कर्जा लाज़मी अदा करणो आहे, पर बे पासे इहो बि त फरमान आहे न। मुंहिंजे महबूब फरमायो नमाज़ी हुजे, रोज़ेदार हुजे, भले जिहाद करे, ज़ाकिर हुजे, हाजी हुजे, मदरसा हलाए, मस्जिदूं ठाराए, पर उन जी शरारत खां अगर पाड़े वारो परेशान आहे त मुंहिंजे रहमत वारे नबी फरमायो जन्नत त पंहिंजी जा उनखे जन्नत जी खुशबू बि नसीब कोन थी। जेका पाड़े वारो नाराज़ आहे, जंहिंजे करे पाड़े वारो परेशान आहे। अॼु असांजो माशरो छा आहे? असां पाण खे आशिक़े रसूल सॾायूं था, नबी जा गुलाम सॾायूं था, नारा हणंदा आहियूं तो गुलाम रसूल में मौत भी कबूल है, न हो जो इश्क मुस्तफा जिंदगी फजूल है। बेशक जिंदगी इश्क रसूल सां ही मुंहिंजा दोस्त बुजुर्गो कामयाब जिंदगी आ, पर मिठा कदे पंहिंजे पाड़े ते भी निगाह रख तो तुम पाड़े वारा केतिरो राज़ी है। पाड़े वारो दुखो ई अला, पाड़े वारो परेशान आ, पाड़े वारो अल्लाह के अर्ज़ करे मालिक ॾाढो माण्हू आ नथो पुॼा, तू ही पुॼेस ऐं हुन जो मुक़ाबिलो नथो करे सघां। मुंहिंजे मदीने जे साईं फरमायो त इन माण्हू के जन्नत जी खुशबू अल्लाह जो महबूब तो फरमाए त 500 साल पंध जे फासले ते जन्नत जी खुशबू ईंदी आ। भले पियो नमाज़ूं पढ़े, पाड़े वारो परेशान आ त मुंहिंजे रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उनखे जन्नत जी खुशबू नसीब कोन थी। अल्लाह जे हबीब जा गुलामो, पाड़े वारनि जा हक़ सुञाणो, इहा ई तालीमात मुस्तफा आहे। पाण करीमन फरमायो अवां जे पाड़े में को काफर भी आहे न, अवां उन सां हुस्न सुलूक करियो, सिर्फ उन जी मज़हबी रसूमन में शिरकत न करियो। वो भी परेशान आहे तो उनजी मदद करियो, उनके जरूरत आहे उनजी जरूरत पूरी करियो। बीमार थी वञे तव्हां उनके पुछण वञो, भले काफर आहे पर तव्हां जो पाड़े सिरी, पाड़े जी लज रखंदा करियो, पाड़े जो ख्याल रखंदा करियो। अल्लाह पाक तोखे मूंखे हुकूकुल इबाद जी पासदारी नसीब फरमाए। हाँ असां बस ॿ टे नमाज़ूं पढ़ियूं, दाढ़ी रखी सी, पटको बधो, असां सम्झो त इस्लाम जो जेको दारो मदार सॼो मुंहिंजे मथे ते आहे। मिठा ईअं न आहे। मुंहिंजे महबूब फरमायो न, भले केरु नमाज़ूं पढ़ी पढ़ी ज़मीन आसमान भरे छॾे, पर जेकॾहिं माउ पीउ या उन मां हिकु नाराज़ आहे त ख़ुदा जी दरबार में उनजो हिकु सजदो बि क़बूल कोन थींदो। नौजवान, अॼु तुंहिंजो मुंहिंजो पंहिंजे माउ पीउ सां कहिड़ो रवैयो आहे? असां दोस्तनि सां सच ॻाल्हाईंदा आहियूं, माउ पीउ सां कूड़ ॻाल्हाईंदा आहियूं। असांखे दोस्तनि जे लाइ टाइम आहे, यारनि जे लाइ टाइम आहे,
पर वक्त ना है तो माँ पे जे ला ना एतरे ताई असा माँ पे जे हुकूकन का अण वाकिफ थी विया आहियूं जो अज हिकिड़ो नौजवान पंहिंजे घरां निकिरे थो पंहिंजे पोड़े पे खे मोटरसाइकिल ते खणी कोन निकिरंदो सोशल मीडिया जो दौर आहे नौजवान ॾिसंदा आहियूं कुत्ते सां गॾु तस्वीर बिले सां गॾु तस्वीर कंहिं वण जे पासे में कंहिं गाॾी जे पासे में पर इहे नौजवान फेसबुक ते पंहिंजे पे सां गॾु पंहिंजी तस्वीर बि कोन मोकिलींदा उहे फिका थींदा शर्मिंदा थींदा त बाबो अबरो आहे बाबो सादड़ो आहे ऐं त टिप टॉप लॻो पियो या दोस्त मुंहिंजे बारे माला छा बणे ग़रीब जो पुटु बिना हारी जो पुटु बिना ॼट जो पुटु मता मुंहिंजा दोस्त ईअं चवनि न मुंहिंजा मिठा पंहिंजे मां जी ख़िदमत कर हिकिड़ो असाबी रसूल हो नबी साईं खे अर्ज़ की सुणा मुंहिंजो खजिन जो बाग हो उहो सुकी वियो उनखे उॾो ई लॻी हुई बिल्कुलु ख़तम थी वियो साईं बनी ते चकर हण वियुसि बाग सुको पियो मूंखे बसि मूं सोचो सम्झो कोन मूं अलाह खे अर्ज़ कयो मुंहिंजा मालिक ही मुंहिंजो बाग जे वरी साओ थी खजूरूं झले तां जन्नत जी हेठी मथी चांट खे चुमी ॾींदुसि महबूबा मूं ईअं चई छॾियो अलाह जो शान अलाह जी कुदरत बरसातूं वठियूं ओ मुंहिंजो सुकल बाग वरी दुबारा पहाड़नि खां साओ थी वियो हाणे खजूरियूं झलियो बीठो आहे हाणे मूं त मन्नत मञी छॾी बांस बासे छॾी हाणे उते आऊं कीअं पुॼां कॾहिं कॾहिं ईअं थींदो माण्हू पंहिंजे कद खां ॻाल्हि वॾी करे वेंदो पोइ जॾहिं सोचींदो पोइ अहसासु थींदो असांजो हिकिड़ो माइट हो उनखे कुता फिरी आया ॿियो केरु बचाइण वारो कोन पोइ डोड़ी हिकिड़े वॾे ॿिॿर ते चढ़ी वियो पोइ डप में चढ़ी त वियो पर लही न पियो सघे पोइ उते चयो मुंहिंजा दस्तगीर यारहीं विया पीर हिन ॿिॿर तां लाहे तुंहिंजी यारहीं जो 11 देगियूं लाहींदुसि थोरो हेठि अची 10 लाहींदुसि थोरो हेठि अची 9 लाहींदुसि ईअं घटाईंदे 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 जॾहिं ज़मीन ते पेर लॻो न तॾहिं चइसि हाणे यारहीं उहे कंदा जेके ॿिॿरनि ते चढ़ंदा पा न को चढ़ंदासीं न को यारहीं कंदासीं तो कॾहिं कॾहिं माण्हू पंहिंजे कद खां वॾी ॻाल्हि करे वेंदो आहे असहाबे सगोरो परेशान आहे रहमतुल लिल आलमीन जी बारगाह में आयो अल्लाह जे महबूब करीम फरमायो मुंहिंजा गुलाम परेशान न थी वञ पंहिंजे घर हिकिड़ी चुमी वञी अम्मा जे पेरनि ते ॾे ॼण तो जन्नत जी हेठी चाट चुमी आहे ॿी चुमी वञी बाबे जी पेशानी ते ॾे ॼण तो जन्नत जी मथी चाट चुमी आहे मां पंहिंजी दुआ औलाद जे लाइ ईअं हूंदी आहे जीअं नबीअ जी दुआ पंहिंजे उम्मत लाइ हूंदी आहे असां माउ पीउ सां ॻाल्हायूं कोन वॾो पीर पिया ॻोल्हियूं को वॾो 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 पीर मिलिया उनजो मुरीद थियो मां पीउ जी ख़िदमत कर ये आले रसूल जे साम्हूं ऐं इहो ज़िमेदारी सां पियो अर्ज़ करियां त मां पीउ जी ख़िदमत कर सम्झ भेटाई साहब तुंहिंजे घर में वेठो समझ लाल शहबाज तुंहिंजे घर में वेठो आहे मां पे जी दुआ रंग लाहींदे आ हिंदुस्तान जी सरज़मीन मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो डुकार आयो कैत साली आए माण्हू परेशान चा आलम परेशान चा आलम सगोरा परेशान थी विया नमाज़ इस्तिस्का पढ़ियो मुंहिंजा दोस्तो बरसात जे लाइ दुआ घुरे घुरे आलम थके पिया मींहुं न पियो वसे मौलवियुनि बुज़ुर्गनि पीरनि मशाइखनि इहो ऐलान कयो अबा केर बि पंहिंजो जानवर घर में न रखे उठ आणियो मेंहियूं आणियो गऊं आणियो बकरियूं आणियो बचा ॿार हिकिड़े मैदान में जमा करे सभु इज्तिमाई दुआ घुरंदासीं मन कंहिंजे मथां अल्लाह पाक के रहम अची वञे मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो इज्तिमा आलीशान कयो वियो आहे आलम दुआऊं घुरंदा रहिया माण्हू रोई रोई आमीन चवंदा रहिया दुआ घुरंदे घुरंदे 3 ॾींहं गुज़री विया पर बरसात न पई वसे
मुंहिंजा दोस्तो 3 ॾींहनि खां बाद में हिकिड़ो ॿाराड़ीअ जो झंगली माण्हू उठ ते चढ़ी गुज़रियो आहे। पुछिया बा इहो रस छाजो आहे? चवंदी निमाज़ जे लाइ आलम सगोरा वॾा वॾा पीर वॾा वॾा मशाइख वॾा शेखुल हदीस वल तफसीर आया आहिनि। दुआ घुरनि पिया बरसात न थी वसे। 3 ॾींहं थी विया आहिनि। उन फ़क़ीर उठ विहारे चयो अबा मौलवीन खां इजाज़त वठो। अगर मौलवी इजाज़त ॾिन मां बि दुआ घुरां। मूंखे यकीन आहे मुंहिंजो रब मुंहिंजी हथ खाली कोन मोटाईंदो। आलमन सगोरन के अर्ज कयो सोना हिकिड़ो फ़क़ीर आहे पर लगे इं पियो पढ़ल कुरान भी कोने। उन जे हुलिये मां उन जे तौर तरीक़े मां उन जे गालान जे अल्फाजन मां बिल्कुल बाराड़ी जो जाहिल माण्हू आ। पर इजाजत पियो घुरे त आलम सगोरा इजाजत ॾिन त मां दुआ घुरां। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो आलमन इजाजत ॾिनी आहे बाबा भले दुआ घुरे। उन फ़क़ीर हीअं दुआ जे लाइ हथ कया मुंहिंजा मौला ऐ परवरदिगार है ये मुर्ज़गार इनको माफी दे न कर इनके खताओं को शुमार इनको माफी दे। अरे मुझा मालिक मिठा इन कौम जे मता रहम वारे बरसात नाज़िल फरमा। दुआ खत्म करे फ़क़ीर रवानो थियो आहे। अञा उठ ते पोतो नाहे मुंहिंजा दोस्तो बरसात वसण शुरू थी वई आहे। उठ ते कोन पोतो मींहुं वसी आलमन सगोरन चयो न फ़क़ीर खे जले वठी आणियोस आंदो वयो। फ़क़ीर छा पढ़ियो अथई? इस्म आज़म तो वटि आहे छा या को ख़ासि वज़ीफ़ो आहे या तो को कलंदर आहे या मजज़ूब आहे या को अबदाल आहे या ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम आहे। रंग बदले करे हली रहियो आहे छा? अर्ज कन लगो न साईं न इसमें आज़मा न को मां अब्दाल न को मजजूब न को ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम आया। मां बाराड़ी जो सादड़ो मानो आया। सजी जिंदगी मां माल चारियो आहे पर पांजे जीजल मां जी मां दिल लगाए खिदमत कई हुई। ओ मुंहिंजा साईं तेसी सुमंदो कोन हुयस जेसी मुझे अम्मा न सुमंदी हुई। अम्मा जा पैर दबाए अम्मा जो मथो दबाईंदो हुयस। जॾहिं मुंहिंजी मां बीमार थे मानी पचाए अम्मा के खाराईंदो हुयसि। मां जी ख़िदमत में वक़्त गुज़ारियो। पोइ मौली साहब मुंहिंजे मां जा जॾहिं आख़िरी लम्हात आया अल्लाह पाक जी बारगाह में मुंहिंजी अम्मा इहा दुआ घुरी मुंहिंजा मौला ही मुंहिंजो बचड़ो आहे सादड़ो आहे मालिक पढ़ियो लिखियो न आहे झंग जो माण्हू आहे बाराड़ी जो माण्हू आहे पर मुंहिंजा मालिक मिठा मां हिन खां राज़ी आया। ऐ मुंहिंजा पुनल रब मां तुंहिंजे दरबार में दुआ थी घुरां। मुंहिंजो बच्चो जॾहिं बि जिते बि जंहिं बि वक़्त में तोखां जाइज़ दुआ घुरे मुंहिंजा मौला मुंहिंजे बच्चे जी दुआ खे क़बूल फरमाए जा। ऐ मौलवियो इहो मुंहिंजो कमाल नाहे मुंहिंजे पोड़ी अम्मा जे दुआ जो बदलो आहे। मां के राज़ी कर बाबे के राज़ी कर। मां पे तो का राज़ी थी वया तुंहिंजी जिंदगी जो मकसद बणजी वियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मदीने वारे मीर फरमायो कंहिंजो मुंहिंजे मथां हिसाब हुजे ॿुधायो। हज़रत काशा उथे बीठो अर्ज़ कई या रसूल अल्लाह मुंहिंजो वाते हिकिड़ो वहिंवार आहे। पान फरमायो केड़ो? अर्ज के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह हिकड़ी जंग में अवा सफ़ो पे बनायो मां बीठो हुयस पो मुंहिंजा मुस्तफा अवा मूंखे पुठन में लठ हई हुई। हालांकि मां बीठो सिधो हुयस अवा मूंखे लठ हई वे ओ मुंहिंजो अवा जे मथां हिसाब रहला। महबूबन करीमन फरमायो पो मूंखे लठ हण दे। जी हाँ साईं हणदुस। पान करीमन फरमायो अॻियां असाबन सगोरन हज़रत उकाशा के रोकियो मना कया। उकाशा छा पियो करे? ये त महबूबा
अल्लाह जे महबूब फरमायो न ओकासा जो हक भले अचे घुरण हिन जो कमा ॾियण मां मोहम्मद जी ज़िम्मेदारी आहे। करीब अची पहुतो आहे महबूबल करीमल जे हथ में लठ मुबारक आहे। अल्लाह जे महबूब ॾिनी ओकासा वठ मूंखे हण। अर्ज़ कई मुंहिंजा महबूबा जॾहिं अवां मूंखे लठ हई हुई मुंहिंजा पुठा उघाड़ा हा अवां खे कमीस पातल इहा कमीस लायो रहमतुल लिल आलमीन मुख्तार कुल नबिया पर नाराज़ कोन थियो। मुंहिंजा दोस्तो बुरो कोन मनाया मदीने वारे मीर कमीस ला थी हबीबल करीमल के अर्ज़ कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह जॾहिं अवां मूंखे धक हयो हो तॾहिं मुंहिंजो मोह हुन पासे हो अवां जो मुंहुं मुबारक हिन पासे आहे हाणे तव्हां होॾां मोह करियो त मां पंहिंजो हिसाब अवां खां वठां। मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे महबूब करीम मोह फेरे हज़रत उकाशा जे साम्हूं पुठ कई आहे। असाबन सगोरन जो अखियूं बंद थी वयूं। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो दिल जी धड़कन वधी रही आहे। हज़रत उकाशा रज़ी अल्लाह ताला अन्हु हिय जो डोड़ पाती आहे लठ हथ मां निकिरे वई आहे मुंहिंजे मदीने वारे मीर खे वञी भाकुर पातई आहे ऐं उन मोहरे नबूवत खे चुमी ॾिनई आहे। अल्लाह जे महबूब फरमायो ओकाशा ही छा? अर्ज़ के या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह इन जे लाइ त काबे में मां दुआऊं घुरियो हुयो मुंहिंजा हबीब मौके जी तलाश में हुयसि बस अॼु मौक़ो मिलियो अवां मुंहिंजा महबूब करीम मौक़ो इनायत फरमायो अॼु मुंहिंजे ज़िंदगी जो मक़सद पूरो थी वियो वा हाणे जे मौत बि अची वियो त ओकाशा खे न लहरा न लोॾो आहे। महबूबन दुआ ॾिनी अल्लाह जा हबीब रवाना थी विया। असाबन सगोन फरमाए तो काशा मैं तू त असांखे डिॼारे छॾियो पोइ ॿुध तूं खणी चुमी ॾींहं हा भाकर छो पातई महबूब खे भाकर छो पातई जी अदा अॼु मौक़ो मिलियो हो अॼु मौक़ो मिलियो पोइ सोचम त मोहरे नबूवत खे चुमी बि ॾियां पाण खे दोज़ख खां आज़ाद बि कयां। ओकाशा वो कीअं पाण फरमायो अवां खे हज़रत अनस बिन मालिक जो रुमाल याद आहे हाओ साईं याद आहे त उहो रुमाल हो जेको हज़रत अनस बिन मालिक दस्तरखान जे तौर इस्तेमाल कंदो हो मेरो कतलो थी वेंदो हो हज़रत अनस बिन मालिक उन खे धुअंदा कोन हा बरंदड़ तंदूर में विझे वरी जो ॿाहिरि कढंदा हा त मेल मिटे साफ़ थी वेंदो हो ऐं कपिड़ो सलामत रहंदो हो बाहि कान साड़ींदी हुई। जॾहिं पुछो होसीं तॾहिं अनस बिन मालिक फरमायो अदा हिकु मर्तबा हे मुंहिंजो रुमाल मुंहिंजे चादर मुंहिंजे कुल्हे ते रखियल हुई अल्लाह जे महबूब करीम हिन सां पंहिंजा हथ मुबारक साफ़ कया हा जंहिं ॾींहं खां हिन कपिड़े खे रसूल पाक जो हथ लॻो वा अल्लाह पाक इन कपिड़े जे मथां बाहि हराम करे छॾिया। साथियो जंहिं कपिड़े खे दुनिया जे बाहि न ते साड़े अॼु मां पंहिंजे जिस्म खे मदीने वारे मीर जे जिस्म सां मिलायो वा ओकाशा जो ईमान आ त मुंहिंजो जिस्म बि दोज़ख जे बाहि ते हराम आहे। हज़रत महबूब सुबहानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ॿिन्हिनि कुलनि जे विच ते मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जे मोहरे नबूवत मुस्तफ़ा करीम जे कदम मुबारक जो निशान जम्मते जाम जेतिरो मुंहिंजो मुतालो जहान वसी आहे ऐं फाइनल ॻाल्हि कोन थो कयां थी सघे तो बहरहाल मुंहिंजे कम इल्म मुताबिक़ जेतिरो मूं पढ़ियो आहे ॿ अहिड़ियूं मुक़दस हस्तियूं दुनिया में आयो आहिनि जेके मां जे पेट मां रोज़े जी हालत में आया। हिकिड़ो तुंहिंजो मुंहिंजो पीर पीरनि जो पीर दिलबर दस्तगीर रहमतुल्लाह ताला अलैह ॿियो हज़रत फ़ख्र सादात आले नबी औलाद अली सैयद सखी से पीर मोहम्मद राशिद रोज़े धड़ी रहमतुल्लाह ताला अलैह अम्मा जे पेट मां रोज़े जी हालत सही मोहम्मद राशिद अल्लाह अकबर हां पान दुनिया ते आया
पढ़ण जेतिरी उम्र थी आहे वालिद साहब उस्ताद तलाश कयो कामिल उस्ताद ॻोल्हे उन वटि पंहिंजो बच्चो छॾियां बेटा साहब रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो आहे वह वञी वटि तिन कलम जिनी जे हथ में अंग मिटाए अॻियां वरी वारे ॿिया लिखनि पनो सो पाणी जंहिंमें मिलण मोहम्मद जो मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो साईं तलाश कंदे कंदे इलाइक़ा गोलींदे ख़बर पई आहे शिकारपुर में हिकिड़ो अल्लाह जे हबीब पाक जे दीन जो आलिम रहंदो आहे आलिम भी आहे आरिफ भी आहे अहलुल्लाह शख्सियत म्या हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारा साईं उन वटि हली आया साईं हाजी फकीरुल्लाह अलवी वॾो मदरसो हलाईंदो कई सव तालिब पढ़ंदा हा साईं फरमायो मौलवी साहब मां आयो आहियां मुंहिंजो बच्चो आहे उनखे पढ़ायो हाँ साईं छॾे वञो फरमाए मौलवी साहब हिते पढ़णो न आहे अव्हां खे मुंहिंजे ॻोठ हलणो आहे मुंहिंजा दोस्तो फकीरुल्लाह अलवीअ खे ख़बर आहे त अचण वारो आम न आहे मदीने वारे जो बचड़ो आहे पाण पंहिंजे मदरसे जी छुटी कई अथनि मदरसे के ताला हणाए तालिबे इल्मन के ॻोठ रवानो करे मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो ॿटे वॻा कपड़नि जा खणी हज़रत सैयद मोहम्मद बकाशा रहमतुल्लाह ताला अलैहि सां गॾु निकितो आहे साईं जे ॻोठ आया मुंहिंजा दोस्तो साईं जन छा कयो उस्ताद जे लाइ रली विछाई आहे ऐं पंहिंजे बच्चे पंहिंजे शागिर्द मोहम्मद राशिद जे लाइ चटाई विछाई आहे उस्ताद शागिर्द खे विहारे पाण वया मौलवी साहब मां तुंहिंजे लाइ को नाश्ते पाणी जो इंतजाम करियां थोरी देर खां बाद में साईं जो मोटी आया त अजीब मंज़र लॻो पियो आहे सुभान अल्लाह म्या हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारो रहमतुल्लाह अलैह उन चटाईअ ते वेठो आहे ऐं हज़रत सैयद मोहम्मद राशिद रोज़े धणी रलीअ ते वेठो आहे फरमायो फकीरुल्लाह हे छा मूं तुंहिंजे लाइ रली विछाई बच्चे जे लाइ चटाई अवां चटाई छॾे रलीअ ते वेठा आयो हज़रत म्या हाजी फकीरुल्लाह अलवी अर्ज़ कयो सोना जीअं जो अवां रवाना छा मुंहिंजे मथां हिकिड़ी कैफ़ियत तारी थी वई अखियूं मुंहिंजो बंदि थी वियूं उन दौरान मूंखे मदीने वारे मीर पंहिंजो दीदार कराए अल्लाह जे हबीब फरमायो फकीरुल्लाह तो वटि पढ़ण जे लाइ कई तालिब आया अञा कई ईंदा पर अॼु जेको पढ़ण जे लाइ तो वटि आयो आहे इहो आम शागिर्द न आहे आम बच्चो न आहे हिन दुनिया जे मथां कई पगदार ईंदा कंहिंते बाबे जी पग ईंदी कंहिंते चाचे जी ईंदी कंहिंते बिरादरी जी कंहिंजे मथां ॻोठ जी पग ईंदी पर अॼु जेको बच्चो तो वटि पढ़ण आयो आहे ही उहो कामिल बच्चो आहे जंहिंजे मथां रामा मोहम्मद करीम जी पग अचणी आहे पोइ महबूब जॾहिं ईअं फरमायो त पोइ मूंखे मुनासिब कोन लॻो त मां रलीअ ते वियां साईं खे चटाई ते मां साईं खे विहारियो आहे चो त इहो रसूल पाक जो पगदार आहे तॾहिं चइबो आहे त मशहूर आ दुनिया में मशहूर आ दुनिया में सरदार तुंहिंजी गादी मुंहिंजा पीर ॻोठ वारा पगदार तुंहिंजी गादी मशहूर आ दुनिया में मशहूर आ दुनिया में सरदार तुंहिंजी गादी मुंहिंजा पीर ॻोठ वारा पगदार तुंहिंजी गादी मशहूर आ दुनिया में हज़रत महबूब सुबहानी रोजे जी हालत में आया मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो अम्मा साईं फरमाईंदी आ
पाण ॾींहं जो रोज़े में हूंदा हा पर रुअंदा कान हा तंग कोन कंदा हा अफ्तारी वारी अज़ान मगरिब जी अज़ान ईंदे हुए माण्हू रोज़ो पाणीअ खजूर ते अफ्तार कंदा हा अब्दुल कादिर जिलानी मामा जो खीर पी रोज़ो अफ्तार कंदो हो मुझा दोस्तों बुजुर्गो हे उवे कामिल बाना जिन सजी सजी रात अल्लाह के याद कयो इनन जी सोबत जो इनन जी मोहब्बत जो अल्लाह पाक हुक्म दिनो आहे मुझा दोस्तों जेको इनन जी सोबत में अची वेंदो आ पो मदीने जे साईं फरमायो अल मरउ मअमल अहब्बा मुझे हबीब फरमायो पो दुनिया में जेको जैसा मोहब्बत रखंदो क़यामत जे ॾियारे उन सां गॾु उथारियो वेंदो तव्हां असांजी वलियन सां कामिलन सां सालिहाननि सां मोहब्बत आहे त इंशाअल्लाह तुंहिंजो मुंहिंजो हशर बि उन सां गॾु थींदो पोइ जंहिंजो दस्तगीर हूंदो मुंहिंजा दोस्तो उन जो दुनिया में बि बेड़ो पार हूंदो कब्र में बि बेड़ो पार हशर में बि बेड़ो पार हूंदो मुंहिंजा दोस्तो अल्हम्दुलिल्लाह असां हर वलीअ जा हुबदार आहियूं दस्तगीर बि असांजो आहे हजरत लाल शहबाज भी असांजो आ सोनो बेटाई भी असांजो आ मुंहिंजा दोस्त बुजुर्ग अब्दुल्ला शाह गाजी भी असांजो आ अब्दुल्ला शाह असहाबी भी असांजो आ हजरत अमीर अल मुजाहिदीन अल्लामा खादिम हुसैन रज़वी भी असांजो आ जिंदा दोस्तों जे हिन सुतल कौम अंदर अकीदे खत्म नबूवत जी शमा रोशन कई खत्म नबूवत ते अहले सुन्नत जे आलमन कम कयो आ इनकार ना है पर जेका पहचान जेका हर बच्चे जे नस नस अंदर जेका खत्म नबूवत जी गैरत अजकल बेदार आहे वो अल्लामा खादिम हुसैन रज़वी जो फैजान आहे जिते भी वञ जर जंग में ताजदार खत्म नबूवत और जेके माल पिया चारन उहे भी पढ़न पिया ताजदार खत्म नबूवत लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक या रसूल अल्लाह दोस्तों इन सदान सां मोहब्बत रखो पांजी मसलक जी जमात आहे ऐं इहो बि वक्त जी ज़रूरत आहे त असां पंहिंजो पाण खे सियासी तौर मज़बूत भी करियूं असां सॼी ज़िंदगी ॿियनि खे हिकिड़ो वोट असां ज़िंदगी में रसूलुल्लाह जे नाले क़यामत जे ॾियारे हाँ ये हुकूमत जेका आई आ वॾियूं उम्मीदूं हुयूं असां मौलवियुनि खे बि इन हुकूमत में छो त ॿियनि असांखे लिफ्ट कोन कराई असां चयो इहो मदीने जहिड़ी रियासत पियो ठाहे असांजो माॻी कमु ठही वेंदो असांजी अहिड़ी हिन जेको बस अल्लाह माफ़ करे छा आहे अबा बजट पेश कयईं भंगियुनि जे लाइ पैसा रखे खदड़नि जे लाइ पैसा रखे इन का अगर विसरी वियासीं त असां मुला विसरी वियासीं ऐं मस्जिदूं विसरी वयूं मंदिर मदरसा विसरी विया मंदिरनि जे लाइ पैसा रखिया विया अरबे रुपया मस्जिदनि खे शहीद कयो वियो किथे रोड जो बानो बनाए किथे बिराच जो बानो बनाए मस्जिदनि खे मदरसनि खे धड़ाधड़ किरायो वियो मुंहिंजा दोस्त बुजुर्गो अल्लाह पाक तोखे मूंखे मदीने वारे घोट जी सच्ची मोहब्बत नसीब मुसलमानो पंहिंजे अंदर कुछ ताकत पैदा करियो पंहिंजे अंदर मुंहिंजा दोस्तो अकीदे के पंहिंजे अकीदे खे मुंहिंजा दोस्त बुजुर्गो पढ़ो समझो ऐं पंहिंजे अकीदे वारे माण्हू खे ही सपोर्ट करियो तारीख़ लब्बैक खालिसतन मसलक अहले सुन्नत जमात जी ये मुंहिंजा दोस्त बुजुर्गो सियासी तहरीक आहे ज़रूरत आहे तुंहिंजे मथां बि लाज़िम आहे मुंहिंजे मथां बि लाज़िम आहे असांजे काइदीन असांजे अॻवाननि अॻे त असीं चवंदा बाबा को प्लेटफॉर्म नथो मिले हा त असां कर भला भली करे छॾियूं हा पर मिले नथो हाण त मिलियो वक्त जी ज़रूरत आहे वो सबके जी मर्ज़ी आहे जेकॾहिं ॾींदा त क़यामत जे ॾियारे अल्लाह पाक जी बारगाह में असां बि मुंहुं ॾेखारण जहिड़ा थींदासीं त या अल्लाह असांजे हथ में ॿियो कोन वोट होसि असां तुंहिंजे नाले ते मुलनि घुरियो पोइ जे मुला इन कमु न कयो त क़यामत ॾींहुं कम से कम इनखे झलण त सवलो थींदो न इनखे पकड़ण सवलो थींदो छो त दुनिया में पंहिंजी हिननि सां मोहबत आहे ए क़यामत ॾींहुं पासा हूंदा पोइ अल्लाह खे अर्ज़ु कंदे साईं असां हिन जे चवण ते वोट ॾिनो
अल्लाह पाक तो के मुखे मदीने वारे मीर जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। अल्लाह पाक हजरत गौसल आजम दस्तगीर जे सुन्नत तरीके जे मथा तमा सा सबिन के अमल नसीब फरमाए। दोस्तन जो हुक्म हो त हजरत किबला पीर तरीक़त रहबर शरीयत असा जा रूहानी रहबत हजरत किबला सा पीर आगा मोहम्मद अयूब जान सरहंदी मुजद्दिदी दामत बरकातुल आलिया अल्लाह पाक साईं के खिजरी उम्र नसीब फरमाए। असा जा तो वे मुर्शिदन ज़ारा असा उन जी तारीफ कंदासी, लेकिन अल्लाह जो कसम ये वो मर्द कामिला जिंजी हकानियत जो को एतराफ होवे गैर भी कदा दुश्मन भी चोंदा त यार पीर साहब वाके कम कयो। ये चंद साल पेरी चाचो इमरान खान बिल्ला दई न बट महीना पेरी तो बाबा जो मुसलमान थिए वो के पीर वट के मौलवी वट कलमो न पढ़े वो पांजो थानेदार वट वने पो वो कोर्ट में वने पोते दरखास्त दे पो जज वरी उनके मोकले पो वो थानेदार उनके पढ़ाई दो। थानेदार बेचारे के वुजू जे फर्जन जी खबर कोने वो उनके पढ़ाई दो इस्लाम मजहब पढ़ाई दो उनके पो वरी 3 महीनन का पुछा पो वो वरी अचे कोर्ट में पो वरी जज साहब उनका इम्तिहान इंटरव्यू वठंदो पो जे जज मुतमिन थियो त कलमे जी इजाजत दींदो जेकर न तो उन जो कोर्स अञा भी अग्या हलंदो। ए बिल असेंबली में पेश जो बाकायदा कानूनी सूरत इख्तियार करण वारो अल्लाह पाक सयागा अयूब जान के सलामत रखे। पो पान कसम खणी चई कि जिन मानन खा कदे भी जो मुझी फोन ते गाल कोन थी उनके मु फोनियूं भी के उन वटा वियोस भी वडा वडा मानू हा वडा वडा पीर हा वडा वडा आलम हा तन जो सण हुकूमत सा त कोना वड़ी सको पर पान फरमाई अल्लाह जे फजल करम सा सा पैर पुठा कोन कयो। अल्लाह पाक साईं जिन के कामयाबी दिनी ए गवर्नमेंट वो बिल वापस वरतो वयो आहे ए मुखे साईं फरमाए तो मुझे मता सिर्फ 200 एफआईआर वन रब्बिल अव्वल जे महीने में सिर्फ 200 मुझे सही बस सिर्फ 200 तो पान फरमाई दवा मु जरदार जो पानी चोरी कोन कयो नको के जो मु दुकान फाड़िया ये मुझे मता केस उन्हनि जान जेके मुसलमान हिंदू थिया वो केस हिंदू कोन कयन पान फरमाई ज्यादा केस मुसलमान नहीं मुते कया पर असा जो जेका शमा खई आ सैयदना अमीर उमर का वठी इंशाअल्लाह उनके हलाइंदा रहंदास। यार अजीब गाल है एकड़ो वडो एकड़ो करामत आहे असा तकरीरो करे करे आऊं साईं महफूज अली शाह जी गाल कोंदो करे आऊं साईं जो मुरीद बाकी असा तकरीरो करे करे डंड लुडन पे दाड़ियो छुची वई एकड़ो मानू नमाजी कोन थी एकड़ो मानू असी नमाजी कोन करे सकियासी ही वे कामिल बाना जेके अल्लाह जे फजल करम सा मानुन के इस्लाम में दाखिल हुआ अपन कलमो पे पढ़ाई। मदीने जे साईं फरमायो जिनजी कोशिश सा जिनजी तबलीग सा जिनजी मुंजा दोस्त बुजुर्गो पंजो इनफरादी कोशिश सा के मानू इस्लाम का मुतासिर थी के कलमो पढ़ियो मुझो रसूल तो फरमायो उन जे ला जन्नत आहे उन जे लाए जन्नत आहे। तदे त हजरत किबला अमीर अहले सुन्नत दामत बरकातुल आलिया यो तमा सा के मदनी नारो दिनो त मुखे पंहिंजी ऐं पूरी दुनिया जे इंसानन जी इस्लाह जी कोशिश करनी आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह जे मानन जी इस्लाह जी जेकर कोशिश कंदो त मुस्तफा करीम तो फरमाए अवां जी तबलीग सा अवां जी इस्लाह करण सा को नमाजी थी वयो न वो पान नमाज पढ़ंदो जेतरो उनके सवाब ओतरो तवां के मिलंदो रहंदो। अल्लाह पाक मुझो चवण अवां जो बुधण कबूल फरमाए। बस साईं जी मनकब जा 2 शेर पढ़ा तो इन में वरी मानी भी कोन खाराई न पढ़ंदस मतलब जन असां जी फरमाइश पूरी कोन के मानी वनी साईं वठ खा ओ मुंजा साईं सचा